सिंध सोरठ असां हूं भैया आहियूं राज राणियूं भैया आहियूं राज राणियूं भैया आहियूं राज राणियूं नारो हवा जूं न्याणियूं नारो हवा जूं न्याणियूं ओ बेज़ुबान माणियूं ओ बेज़ुबान माणियूं हर को थो ॼाणे दर्दन भरियूं कहाणियूं हर को थो ॼाणे दर्दन भरियूं कहाणियूं राज राणियूं राज राणियूं राज राणियूं राज राणियूं अव्हां खे मुबारक हुजे ज़ख़्मी खे होश अची वियो आहे। बासात अव्हां खे मुबारक हुजे। मूं तव्हांखे चयो हो न त मुंहिंजे भाउ खे कुझु बि न थींदो। जीअर आहियूं त इहे प्लान त ज़रूरु थींदा पर ख़बर पई आहे त ज़ुबैर पुलिस खे चयो आहे मुंहिंजो भाउ इत्तेफ़ाक़ सां गोली लॻण करे मरी वियो आहे। मूंखे नाफ़रमान थियण ते मजबूर न कर। किथे मां इहो विसारे न वियां त तव्हां मुंहिंजे वॾे भाउ जा नंग आहियो। न ज़ुबैर खान न, इहा ॻाल्हि पोइ ते वराए छॾ। तव्हांखे इहा इजाज़त न आहे त तव्हां अदी जे मथां हलां कयो। ईअं करणु मां बि न ॾींदुसि तव्हांखे। तव्हां सभिनी जी मत मुंझी विया आहियो, चरिया थी विया आहियो। हा हा असीं चरिया आहियूं। चरियनि खे हाणे ॾिसंदा शमशीराबाद वञा त असां केरु आहियूं। अॼु अव्हां जो मुंहुं लथल आहे। इहो जेको सफ़ीर खान आहे न इहो असांजे लाइ पंहिंजी भेण जियां सच जूं बटायूं उते विराईंदो। राज राणियूं राज राणियूं राज राणियूं राज राणियूं अदा हालार सिंधु हमेशह सिरनि जी सलामती चाहिए आहे पर जेकॾहिं कंहिं बि शमशीराबाद ते अखि खईं त हू पंहिंजी ज़िंदगीअ जा ख़ात्मा सम्झनि। साईं ख़बर पई त शेर हेॾां माण्हू वठियो पियो अचे पर हुनखे दरिया खां वापसि कयो। जेकर हेॾां अचे हा न त उहा हुनजी आख़िरी ग़लती हुजे हा। इहा त मुंहिंजी भुल हुई जो पंहिंजो दिलि साफ़ करे हुननि ॾे वियोसि। मूं सोचियो त ठाह थी वञे पर हाणे न थींदो। हाणे मैदान थींदो। सौरठ ईअं न सम्झे त मां ख़ामोश आहियां। जेतिरो सिंधु वटि सबर आहे ओतिरी खिमण बि आहियां। जेकॾहिं सौरठ जे सतरपुर खे रेगिस्तान न कयां त मां बि शमशीराबाद जी साइण न आहियां। हीअ त सिर्फ़ु हिकु शेर अली आहे। अहिड़ा सवे शेर अली हुजनि तॾहिं बि खुरड़ी न हणंदा। हुननि खे मथे में वेग आहे साइण। असां हर वक़्तु जहिड़े जी मुखालफ़त कई आहे। असां हिननि शयुनि खां नफ़रत था कयूं पर जेकॾहिं ॻिची में पिया त पोइ क़यामत ॾिसंदा। अदी असांजे ॻोठ में हाणे उहो भरम नाहे रहियो त इहे ॿाहिरियां माण्हू असांजे ॻोठ में अची सांग खोड़ींदा हुया पर हाणे त रोइण थो अचे। बाबा मूंखे सभिनीनि ॻाल्हियुनि जो अहसासु आहे। मां पढ़ियल लिखियल आहियां, जाहिल न आहियां ऐं एतिरो अहसासु आहे जो मां माण कई मोरां जे मथां पंहिंजो सिर बि क़ुर्बान करे सघां थी। बाक़ी उन्हनि जो हितां वापसि वञणु शमशीराबाद वारनि जो मौत आहे। मूंखां इहो सौदो न थींदो, कॾहिं बि इहो सौदो न थींदो। अदी आख़िर इन ॻाल्हि जो इन मसइले जो हल छा आहे? सॼी ज़िंदगी त ईअं जहिड़ा कोन कंदासीं न। आख़िर को न को हल त तव्हांखे कढणो पवंदो। हुनखे हथियार हथ में ॾिनमि त मुंहिंजो सिर खयो हली वञ। पोइ बि हुनखे ॻाल्हि सम्झ में न आई। हुन चरी खे इहा ॻाल्हि सम्झ में छो न आई त साम छा थींदी आहे। छा मूं इहो ग़लति कयो? तव्हां ई ॿुधायो हालार भाउ, मां ग़लति आहियां? साइण
शाम मथां अवां खां पहिरियां असां पंहिंजा सिर वढाईंदासीं। असां साइण सिंधू जे सिर ते कॾहिं बि चीड़ अचणु कोन ॾींदासीं। इन जो हिकिड़ो ई टोड़ आहे, जहिड़ो बर्बादी थींदी या वॾेरी सोरठ जी या असांजी। वेंद्रा ही वीचार न आहे, तबाही आहे ईंदड़ नस्लनि जी। ख़बर न आहे अलाए छो असां ॿिन्ही ॻोठनि ते ॾमर किरियो आहे। साईं हाणे त मेलो बि कोन लॻंदो, जीअं स्कूल वीरान लॻो पियो आहे, ईअं पटे ई वीरान लॻा पिया आहिनि। अदा रहमतुल्लाह ॾेह में रुगो नफ़्सा नफ़्सी लॻी पई आहे। माणिक ऐं मोरा जी हिकिड़ी ग़लती जे करे ॿिन्ही ॻोठनि खे केॾो नुक़सानु रसियो आहे। वाक़ई ग़ुलामो, इहे ॿई ईअं न कनि हा त ॻोठनि में दुश्मनी ई न थिए हा। ॿियनि मुल्कनि जा माण्हू झुड़नि खे चीरे आसमान जी तरफ़ उॾार करे रहिया आहिनि, ऐं असां पंहिंजे अनाउनि झेड़नि जे करे पंहिंजी तबाही करे छॾी आहे। साईं सारंग, हर ॻाल्हि जो कारण जहालत आहे। इल्म जी लाट खे असां ॾिठो किथे आहे। अदा अयूब, इंसान जेकॾहिं थोरी बि सम्झ रखे त उनखे सभु कुझु नज़र अची वेंदो। ॾिसूं बि छो, ॿिज जो अहिड़ो हारियो वियो आहे। हाणे त हिते हर को बेवस ऐं मजबूर लॻो पियो आहे। ग़ुलामो, हर माण्हू मायूस ऐं परेशान आहे। केॾां वयूं उहे मोहबतूं, उहे मेड़ाका, ओताकूं, मच कचहरियूं, बेत, पंहिंजूं सिंधी रांदियूं, उहे मिठा राग विसरी विया असां खां उहे कुर्ब में सॾु करणु। उहो अदा मेहर भले ॾिने खे चइजांइ त अदा जीवन राति फंडर कोहंदो ऐं अची हथु वंडराइजो। छा थी वियो आहे हिन देश वारनि खे? मास्तर सारंग, रब खे का बाझ पवे उहो को रहम करे। चाचा माराम, तव्हां सच था चओ। हाणे त असांखे पंहिंजे सिर मां ई ख़ौफ़ ऐं नफ़रत थी वई आहे। अदा रहमतुल्लाह ॾेह में रुगो नफ़्सा नफ़्सी लॻी पई आहे, पर असांजे रूहनि खे ज़ंग लॻी वियो आहे। खानण नफ़रतुनि जो त वाव खुलियो आहे। उहे ॾींहं ज़रूरु ईंदा, मूंखे यकीन आहे। ओताकूं बि आबाद थींदियूं, मोहबत जा मेला बि लॻंदा ऐं टहक ॾेई हिक ॿिए सां भाकुर पाए मिलंदासीं। उन ॾींहुं साईं मां मिठे भत जी देॻ लाईंदुसि। मूंखे तव्हांजी इज़त खां वधीक कुंदर खान ऐं ज़ुबैर जी इज़त प्यारी नाहे अदी। अदा आउं मरी बि वेंदसि न, सच ॻाल्हाईंदी रहंदसि, छो जो आउं ख़ानदानी औरत आहियां, बेनसली न आहियां। जाहिल आहिनि, सुभाणे तुंहिंजे मथां हथु खणंदा अदी, ऐं जेकॾहिं ईअं थियो त पोइ मां त उन्हनि खे न छॾींदुसि। मूंखे ख़बर आहे सफ़ीर भाउ, पर उन्हनि में एतिरो दम किथे आहे? हू रुगो ॻाल्हियूं कंदा आहिनि, ॿियो करे कुझु किथे सघंदा आहिनि। कंहिं बि ज़ालिम मां इहा उमेद न रख भेण, तूं पाण खे काबू में रख। तूं परेशान न थी मुंहिंजा भाउ, मां उन्हनि जे पुॼण लाइक़ु आहियां। सावरे खे रब न मारे, बाक़ी कुंदर ऐं ज़ुबैर जे मारण खां मां ॾाढो आहियां। अॻ में बि आज़माए चुको आहे, हाणे भली जा ड्रॉ पीए। असां बि खुले मैदान में वेठा आहियूं। हिकु औरत पंहिंजे बचनि समेत कारो पथर खाई छॾियो आहे। छा पंहिंजे बचनि समेत कारो पथर खाधो आहे? पोइ देरि न कयो, जल्दी गाॾी कढो। राज राणियूं, राज राणियूं, राज राणियूं, राज राणियूं। दिलदार, मूंखे ख़बर पई आहे ज़ुबैर मूंखे शिकारी बिल्ले वांगुरु ॻोल्हे रहियो आहे। इहो त आहे सांवरा, पर हू भाउ जो प्लान वठंदो। दिलदार, मातम हूंदो उन्हनि जे घर में, पंहिंजो मथो पिटींदा हूंदा। पनाह बहितर हिन में आहे त हुन खां अॻु में असां हुनजो शिकार कयूं। अस्सलाम वालेकुम संगत। वालेकुम अस्सलाम। हा गुलाम, ॿिया हाल वाल? जानू जो न्यापो खणी आयो आहियां सांवरा। छा चयो आहे जानूअ? जानू चयो आहे त वॾेरो ज़ुबैर सांवरे ते चोरी वार कंदो, सो पंहिंजो ख़्यालु रखे। गुलाम सही थो चए सांवरा, तूं पंहिंजो ख़्यालु रखजांइ। सांवरे खे रब न मारे,
बाक़ी कूंदर ऐं ज़ुबैर जे मारण खां मां ॾाढो आहियां। अॻ में बि आज़माए चुको आहे। हाणे भली जा ड्रॉ पीए, असां बि खुले मैदान में वेठा आहियूं। हाणे जेको पसण मां ज़ुबैर सां कंदुमि न, उहो राजन खे ॾसंदो। ग़ुलामू, मां अक जी काठी न आहियां जो हथ विझण सां मां 3 टुकड़ा थी वञा। सांवरा वरी बि पंहिंजो ख़्यालु कजांइ। चवंदा आहिनि त दुश्मन हीणो बि ॿीणो, कख जी दुश्मनी बि घटि नाहे भाई बि भा। सांवरा भा, तर अॻे ई ॿरी रहियो आहे, असांखे तुंहिंजो उल्को आहे। ग़लती न कयो तव्हां, इंशाअल्लाह मुड़ुस थी मुंहुं ॾींदासीं। जवान जवान जो मटो आहे ग़ुलामू। हाणे कूंदर साम्हूं आयो न त हुनजो कांधु पोखंदुसि। हाणे हुनखे अहिड़ो सबक़ मिलंदो जो हुनखे पंहिंजी माउ जी थञ यादि ईंदी। सरोज भाउ, अखियूं खोल भाउ। सरोज, अखियूं खोल न। अदा असां सां ॻाल्हाए। अदा सर्वेज, हाणे परेशान न थियो, मां हाणे ठीकु आहियां। अदा सर्वेज, दुश्मननि तुंहिंजी ज़िंदगी जेका क़ीमत लॻाई हुई, मां वाइदो थी कयां हुननि जी ज़िंदगी टके मां कंदसि। सर्वेज, तुंहिंजो पलांत मां केॾी अॻ में करे छॾियां, पर विच में दरिया ख़ान अची वियो, न त शमशीरा बाद में रियूं हुजनि हा। शेर भा, हाणे इन्हनि ॻाल्हियुनि करण जी वेल न आहे। बसि दुआ कयो त अल्लाह पाक भा सर्वेज जी ज़िंदगी बचाए। जेका सिंधू कई आहे, सुख जो साथ मां बि हुनखे न खणणु ॾींदसि। साईं, तव्हां परेशान न थियो, मां ख़ुशि थियां पोइ अलाह भली कंदो। ऐं जेसि ताईं जीअर आयो न, हुननि सां विढ़ंदासीं। छॾिन ॻाल्हि खे सर्वेज, तुंहिंजा अञा ज़ख़्म ताज़ा आहिनि। सर्वेज, कुझु ॾींहंनि में डॉक्टर इजाज़त ॾींदो ऐं ॻोठ में तमामु वॾी मां ख़ैरात रखी आहे, तूं पंहिंजे हथनि सां हली विराइजां। तुंहिंजे सिर जे सदके लाइ 2 फंडरूं बीहारियूं आहिनि, बसि हितां हली ख़ैरात करणी आहे। ख़ैरात बि थींदियूं ऐं हिन सां गॾोगॾु हिसाब किताब बि थींदो। मरीज़ सां फ़िलहालु घणो न ॻाल्हायो, हिन जा ज़ख़्म अञा कचा आहिनि मैडम। ठीकु आहे डॉक्टर साहब, महिरबानियूं आहिनि तव्हांजो। ठीकु आहे बाबा। अदे माशाल्लाह सां हाणे महेंद्रो ठीकु आहे। साहिबा, असां जूं ऐं सॼे ॻोठ वारनि जूं दुआऊं जो गॾु हुयूं महेंद्रे सां। बाक़ी हुननि पंहिंजी पर में त महेंद्रे खे मारे चुका हुआ। अदी सोरठ त पंहिंजो तॾो ई किनो करे छॾियो। इहो हुननि जो वड़ हुयो, जेकॾहिं हू असां ॾे लंघे अचनि त असां इज़त कयूं हा। साईं, मोहब्बतपुर में वॾो हाञो थियो आहे। हिकु औरत पंहिंजे बचनि समेत कारो पथर खाई छॾियो आहे। छा? पंहिंजे बचनि समेत कारो पथर खाधो आहे? पोइ देरि न कयो, जल्दी गाॾी कढो। असांखे हाणे जो हाणे पहुचणो आहे, उनखे असांजी मदद जी ज़रूरत हूंदी। या अल्लाह, तूं हुन ॾे ख़ैरु कजांइ। साईं, मां तव्हां सां गॾु हलंदुसि। महेंद्रा, तुंहिंजी अञा तबियत ठीकु न आहे, तूं घर रहो। न साईं, मां हलंदुसि। अचो, गाॾी कढो। या परवरदिगार, तोखे पारत आहे, मासूम जे सिरनि ॾे ख़ैरु कजांइ। अदी कीअं तबियत आहे भाउ सर्वेच जी? वाह दरिया ख़ान, काफ़ी बहितर आहे सर्वेच। हाणे सर्वेच अॻे खां बहितर आहे दरिया ख़ान। भेण सोरठ, मूंखे चवणु न घुरिजे, पर चओ अदा, तव्हां ॻाल्हि त करियो। भेण, आउं त ईअं चवंदुसि, इन ॻाल्हि खे हिते ई ख़तमु कयो। ही जहिड़ा अजाया आहिनि। वाह दरिया ख़ान, जहिड़ो तॾहिं ख़तमु थींदो जॾहिं जहिड़े जो सबबु ख़तमु थींदो। मां त चवां थो दी,
पाण में ठही वञो। त पोइ शमशीरा भाउ जे हर घर मां न्याणी वठी मोरा ऐं माणिक खे वठी अची मूंखां माफ़ी घुरे। इहो वञी राजदयाणीअ खे चओ, पोइ हुन सां झेड़ो ख़तमु आहे। ॿी सूरत में का ख़बर न आहे त हाणे केतिरा सिर हलिया वञनि। दरिया ख़ान उन ॾींहुं बि तव्हांजो सिर हुयो जंहिं असांखे वापसि कयो, न त जेको मूं सोचियो हुयो न हू तसवर बि नथा करे सघनि। दरिया ख़ान तुंहिंजे लाइ त छा, पर असां वटि हर माण्हूअ लाइ दिलि में जायूं आहिनि। बाक़ी मोरा जो हिसाबु वॾो आहे। इहा असांजे ॻोठ जी गैरत आहे अदा दरिया ख़ान, जेका हुन वॾेरी पाण वटि ज़ोर ते रखी आहे। ऐं दरिया ख़ान असां 70 वारनि खां केर बि ज़ोर न आहे। अदा तव्हांजी ऐं असांजी सिक बरक़रार रहे, बाक़ी उन्हनि जे लाइ ज़ोर न भरियो। दरिया ख़ान ही मामिलो गैरत जो आहे ऐं उन गैरत ख़ातिर असां सभु मरी वञूं न तॾहिं बि सौदो सस्तो आहे। राज राणियों राज राणियों राज राणियों राज राणियों। ज़ुबैर, हिन वक्त ताईं तू मुंहिंजे भाउ जो प्लान न आहे कयो। तोखे कुछ थे कोन तो अदा साईं बलांत कदुस हाणे यो सांवरो जिंदा न बचंदो। अग पुलिस विच में आई हाणे जेकॾहिं को बि आयो न तो वो बि न बची सघंदो। हर कोई असां ते टोकूं थो करे त वॾेरे जो भाउ हिकु खसीस माण्हू मारे वियो ऐं हू कुछ भी न करे सघिया। तव्हां यकीन रखो अदा साईं त सांवरो मरंदो, सांवरे सां गॾु हुनजे दोस्तनि खे मारींदुसि। बाबल साईं तव्हां वरी बि कुझु सोचो। अवां सूबेदार जे अखि में आयो, मतां कुझु ॿियो कमु न थी वञेव। शानू जेकॾहिं पुलिस विच में आई न त पहिरियां साम्हूं पुलिस सां थींदासीं, उन खां पोइ न सांवरे जो सिर खणंदुसि। कुछ भी थिए, चाहे तोखे छो न मरणो पए त पोइ जहिड़ो चोटे अच। मूंखे 24 कलाकनि में सांवरो मुअल खपे। मरंदा त सांवरे वारा अदा, न त मुंहिंजे ॿिज में घटिताई आहे। हिकु कम ज़र्फ़ इंसान वॾेरा शाही ते दाग ॾेई वियो आहे। इहो दाग हुनजी रत सां मिटाईंदुसि, रत सां। बाबा साईं हू लोबड़ खां वॾा चालाक अथई, हू कंहिं टल खां सवा न मरंदई। जानू ये सभु टलूं तुंहिंजूं हिते अथई। ज़ुबैर ख़ान झेड़ो कदो त सिधो कदो, पोइ गोलियूं मुंहिंजे सीने ते लॻनि या सांवरे जे उराह ते। पोइ उन्हनि खे छॾणो न आहे। हाणे मां सांवरे जे मरण जी ख़बर ॿुधां, न त सम्झंदुसि त मुंहिंजो ॿियो भाउ बि मरी वियो। अदा साईं 2-3 ॾींहंनि में सांवरे जी मौत जी तव्हां ख़बर ॿुधंदो। त पोइ ईअं कजो न पापा। चाचा ॾाढी ॾुख जी ॻाल्हि करे छॾी। ख़ुदा करे त हुननि जी ज़िंदगी बची वञे। साइण सिंधू वस कंदी, उन औरत ऐं उन ॿारनि खे बचाईंदी। मुंहिंजो त हाँ थो डरे इहो ॿुधी। ही देश आहे जंहिंमें बच्चा ऐं न्याणियूं भुख मरनि पियूं। चाचा इहो त असुल खां वठी अंधेर आहे, कहिड़ा सुर गणजनि। बस पुट दुआ कयो बची वञनि। कारो पत्थर खाधल अथनि, पाण सम्झो था। चाचा ज़िंदगी रब जे हथ आहे, जे हू चाहे त बचाए सघे थो। हा मोरा, हू गफ़ूर रहीम आहे, मिटी जे रांदीके में साह विझी सघे थो। परवरदिगार खे भारत आहे,
बाक़ी सॼे ॻोठ में हैरास आहे। ओ मुझा खीरा बिला, ओ मुझा ढेंगला, काथे आ? ओहो ओ मुझा ढोलण जानी लही अचने हाणे घर जो कम भी मां पाण कंदस। हां थाम भी मां पाण मलिंदस। भित के लेपो भी मां पाण दींदस। बुहारो भी मां पाण दींदस। मलाई खराईंदी साईं। मक्खण जी पुसरी भी खाराईंदी सही। म्याऊ जा पुट बेहत सही तू। अकुल कर दो निकरी पन जान दो दई हुई प्यार जी बोली न तो समझी पियो। हां न तो समझे प्यारी बोली न तो समझी। हां तो समझी लाए अरे लाइट म्याऊ म्याऊ यो इखलाक थी की ओ जमालो अरे पीठो परणाई छा। अरे हल गया थी घणी अदाकारी कई थी बिले वारी मके किस्मत मारा खड़ा ये घोड़ा रे। हल तो सही मुआ त मां तो के उते थी बुधाया ना उते जो थी बुधाई हिते मां बुधा तो न उते हेड़ियूं शिकलियूं तो सामू को बुधण में कुछ भी कोन जे। हां हिते त मां तो के चंगी तरह बुधाया थी। हल हल से आई थी हल। अरे हल तरीका अकुल कयो मानू चाहे ना अकुल छा कयो हल अठेस छोकरी बुढ़ी अखो हल अठेस न मामा यो तो ना है यो भलो ना है कि औरत मर्द के गिलो दिए नहीं मानू चाहे ना गिले छो तो करी हल हां डॉक्टर डॉक्टर ये डॉक्टर किथे है? ये तो मासूम बार मरी है ना। डॉक्टर महेंद्र वंजी डॉक्टर के दिसे ये केड़ो माहौल है। ये हॉस्पिटल है पर कोई डॉक्टर मौजूद छो ना है। या अल्लाह ये केड़ी खुदाई है। ये में ही मासूम मरन पिया ये कितना जी बुख है जो गरीब खुदकशी करने मजबूर है। इन हुक्मरानन के होश छो न तो अचे। सर ही त हिते मिलेगा। राज राणियों राज राणियों राज राणियों आखिर थियो छा है भला कुछ अड़ी गाल थी आहे छा जो सब बुधाइण का कासिर आयो। असां तो यो बुधी आयासीं तो साईं सोरठ सां अस्पताल में झेड़ो करण आया आहिनि। हाशिम भाउ जहिड़ो बराबरि करण आया आहिनि। अरे पोणीटा बुथ जे वक्त थेरो बंद कई न तो पावनी के तलाक जणी पवंदई। थेरो गए 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 सिंध सोरठ असां हूं